GSN जो पौज तमाम जीअं त नवाबशाह में हिकु नंढी पब्लिक पॉइंट आहे लबे गजरावा पार्क ते पीपल्स पार्टी जे अॻुवाण फेरोज़ लिगारी अची उन ते कब्ज़ो कयो आहे ऐं हुन उते होटल जी हिकु इफ़्तिदा बि कई आहे। इफ़्तिदा दौरान चाचे अकबर जमाली जेको पीपल्स पार्टी जो ज़िले जो अॻुवाण आहे हुन अची करे हुनजी इफ़्तिदा बि कई आहे। हाणे मां पीपल्स पार्टी वारनि खां इहो सवाल थी पुछणु चाहियां चाचे अकबर जमाली खां त हीअ तव्हां जॾहिं त सुप्रीम कोर्ट जे तरफ़ां लीज़ ते पाबंदी लॻल आहे त इहो सरकारी जॻहियूं हुजनि या सरकारी पब्लिक पॉइंट हुजनि हुननि ते पाबंदी आहे सुप्रीम कोर्ट जे तरफ़ां त पोइ हिननि खे एतिरा इख़्तियार कंहिं ॾिना आहिनि पीपल्स पार्टी वारनि खे एतिरा पावर आख़िर कंहिं ॾिना आहिनि जो ही अची करे हिकु पब्लिक पॉइंटनि ते हाणे कब्ज़ो था कनि। सॼी सिंध खे हिननि लुटे छॾियो आहे पर हाणे ही नवाबशाह में हिकु नंढी पार्क आहे हीअ उन ते बि अची हिननि कब्ज़ो करे नवाबशाह जे अवाम जी हिननि दिलाधारी कई आहे। हुते पार्क खे ख़तमु करे ही हिननि उते होटल जी इफ़्तिदा कई आहे। मां चाचे अकबर जमाली खे फेरोज़ लिगारी खे वॉन्ट थी कयां त ही फौरी तौर ते हितां पंहिंजो कब्ज़ो ही ख़तमु कनि ही ऐं नवाबशाह जी अवाम खां अची करे माफ़ी घुरनि छो जो ही अवाम जी मिल्कियत आहे नवाबशाह वासियुनि जी मिल्कियत आहे। सुभाणे खां सिंध तरक़ी पसंद पार्टी वारनि एहतजाज जो सॾु ॾिनो आहे। मां नवाबशाह जे शौर रखंदड़ अवाम खे अपील कंदमि त तरक़ी पसंद पार्टी जे कारकुननि जो तव्हां साथ ॾियो ऐं STP वारा फौरी पंहिंजो एहतजाज जी तहरीकूं हलाईंदा कानूनी कार्रवाई कंदा ऐं असां फौरी तौर ते ही कब्ज़ो हिननि जो ख़तमु कराईंदासीं। असां हर हवाले सां पंहिंजी तहरीकूं हलाईंदासीं ऐं मां नवाबशाह जी इंतिज़ामिया खे बि अपील कंदमि त ही जेका फेरोज़ लिगारी अची करे हिन ते कब्ज़ो कयो आहे लबे गजरावा पार्क ते ही फौरी तौर ते कब्ज़ो ख़तमु कराइनि नवाबशाह जी अवाम खां अची करे माफ़ी घुरनि। थैंक यू।